अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अहले सुन्नत जा मुक़्तदर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो, रब जा लातदाद एहसान जे मालिकुल मुल्क पंहिंजे हबीब जे ज़िक्र ख़ैर जी हिन महफ़िल में अॼु असांखे हाज़िरी जो मौक़ो मिलायो। ये ज़िंदगी जा लम्हा ॾाढा सजाया आहिनि, ॾाढा क़ीमती आहिनि, जेकी मदीने वारे मीर जी सिफ़त सना वाखाण तारीफ़ ॿुधण में गुज़रिया। जिंदगी महदूद आ, जिंदगी अनलिमिटेड न आहे, लिमिटेड आ। वक्त इंसान के अल्लाह ताला ॻणे ॾिनो आहे। साल ॻणियल आहिनि, महीना ॻणियल आहिनि, हफ्ता कलाक मिंट, पर जिंदगी जा सेकंड बि ॻणिया पिया आहिनि। ऐं जॾहिं उहो सेकंड दुनिया तां हलण वारो आयो, ला यस्तक़दिमून साअत वला यस्तअख़िरून, न घड़ी हिकिड़ी अॻिते थींदी न घड़ी हिकिड़ी पोइते थींदी। मुक़रर टाइम ते हर कंहिंखे हलणो ई पवंदो। उन जिंदगी जे रातियुनि ऐं ॾींहंनि मंझां इहे लम्हा केॾा क़ीमती आहिनि जेके अल्लाह जे घर में गुज़रिया। तव्हां बावज़ू वेठा आहियो, अल्लाह जे घर में वेठा आहियो। मदीने वारे साईं फरमायो त जेको बावज़ू मस्जिद शरीफ में वेठो आहे, 70,000 मलाइक उन जे रहमत ऐं मग़फ़िरत जी दुआ घुरनि। ऐं असांजो ईमान आहे त हिकिड़ो फ़रिश्तो, हिकिड़ो मलाइक बि अगरि कंहिंजे लाइ दुआ घुरे त फ़रिश्ते जी दुआ रद न थींदी आहे। यकीनन पक्का पक उहा दुआ क़बूल ऐं मंज़ूर आहे जेका फ़रिश्तो कंहिंजे लाइ घुरे। पोइ तव्हांजे लाइ अॼु हिकिड़ो न, ॿ न, 4 न, 1000, 5000 न, 70,000 मलाइक दुआ घुरनि। ऐं तव्हां वरी न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो। चुप जो रोज़ो आहे। इन्नी नज़रतु लिर्रहमान सौमन फलन उकल्लिम अल-यौम इंसिया। न ॻाल्हाइण जो रोज़ो अॼु न रखो, अॼु चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो वरी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे मीर जो शान बयान थिए न, दिल ठरंदी आहे, दिल खे राहत मिलंदी आहे, दिल खे सुकून मिलंदो आहे त
के अंदर में ईमान हुंदो और पंहिंजे यार जी तारीफ़ ॿुधी हियां ठरी अल्लाह जे पाक कलाम मजीद फुरकान हमीद मजा जेकी लफ्ज़ हिन फ़कीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया इन्हनि लफ्ज़नि जे अंदर खालिक अकबर मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम पाण पंहिंजे हबीब जो मकाम बयान फरमायो। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जो मकाम, हुजूर जी इज्जत, हुजूर जी अजमत, मदीने वाले साईं जो उच्चो दर्जो, उच्चो माग मकाम बयान करण वारो अल्लाह पाण। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। थींदो ईअं आहे त नंढा वॾनि जी तारीफ़ कंदा आहिनि, मुरीद मुर्शिद जी तारीफ़ कंदो, नौकर पंहिंजे सरदार जी तारीफ़ कंदो, पीउ पुट पंहिंजे पीउ जी वाखाण कंदो, पर अल्लाह जेको सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल अज़ीम, अल्लाह अकबर, अल्लाह आज़म, अल्लाह जल्ल जलालहू, वो खालिक पाण पंहिंजे हबीब पंहिंजे महबूब जी वाखाण थो करे। सुभान अल्लाह। दुनिया वारनि खे ॿुधाए थो त इहो महबूब इन जी शख्सियत का आम शख्सियत न आहे जंहिंजी वाखाण मां अल्लाह पाण थो करे। बराबर दुनिया में पैगंबर आया, रसूल आया, नबी आया, उलुल अज़म रसूल आया, हर कंहिंजी पंहिंजी इज्जत, पंहिंजो मकाम, पंहिंजो दर्जो, पर कंहिं नबीअ जी वाखाण अल्लाह ताला ईअं न कई जीअं मदीने वारे साईं जी वाखाण। न सिर्फ कुरान में पर तौरात में, ज़बूर में, इंजील में अंबियाए किराम जा जेके सहाइफ हुया उन्हनि जे मथां जेकी वही नाज़िल थी हुई उन्हनि सभिनी में अल्लाह ताला मदीने वाले साईं जी सिफ़त सारा वाखाण बयान फरमाया। हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदी आहे क़साइस कुबरा में ऐं सीरत हलबिया वारे में रिवायत आंदी आहे त नबी अशइया रज़ियल्लाहु ताला अन्हु अलैहि सलाम अल्लाह जो पैगंबर आहे। अशइया नबी उन ते जिब्रील अमीन आयो ऐं चवण लॻो त हे नबी सगोरा अॼु आऊं तो वटि अल्लाह जो पैगाम खणी आयो आहियां। रब तो फरमाए त आख़िर ज़माने में हिकु नबी पैदा कंदुसि जेको सभिनी नबीअनि जो अॻवान हूंदो, सरवान हूंदो, सभिनी जो इमाम हूंदो। उनजी उम्मत सभिनी उम्मतुनि जी अॻवान बणाईंदुसि। उनजी विलादत हरम इब्राहिम मक्का मुकर्रमा में, उनजी हिजरत हरम मुहम्मदी मदीना मुनव्वरा में थींदी ऐं उनजो मुल्क शाम में। उहो नबी मां आणण वारो आहियां जेको सभिनी नबीअनि जो सरदार, सरवान ऐं अॻवान। सुभान अल्लाह। हर नबी जे सहीफे में हर पैगंबर ते नाज़िल थियल जंहिं बि नबीअ ते नाज़िल थियो किताब आयो या सहीफो आयो उन्हनि सभिनी में तुंहिंजे मुंहिंजे नबी जी वाखाण। ऐं क़ुरान अलहम्द खां वन्नास ताईं सॼो क़ुरान मुंहिंजे दिल भर नबी जो मोजज़ो आहे। क़ुरान जे सिट सिट में, सूरत सूरत में, सिपारे सिपारे में मुंहिंजे लजपाल नबी जी वाखाण तारीफ़। ऐं ही जेके लफ़्ज़ हिन नाचीज़ तिलावत कया असा ऐं यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। हूअं असा जी माना उमूमन थींदी आहे आस, उमेद, पर जॾहिं अल्लाह जी ज़ात जे लाइ इहो लफ़्ज़ ॻाल्हायो वञे त पोइ उते यकीन जी माना वठबी आहे। यकीनन, पक्का पक, असा ऐं यबअसक यकीनन उथारींदो तोखे परवरदिगार तुंहिंजो
असा ऐं यबासक रब्बुक मकाम महमूदा। उन मकाम ते, उन दर्जे ते, उन आला मनसब ते तुझो रब तोखे उथारींदो जेको सभिनी खां ऊंचो मकाम, सभिनी खां अरफ़ा ऐं आला मकाम आहे, जंहिंजी वाखाण कई वई आहे, जंहिंजी तारीफ़ कई वई आहे, उहो मकाम महमूद। मुंहिंजा हबीब अल्लाह तोखे उन मकाम ते फाइज़ फरमाए। सरकार फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जो मैदान थींदो, उन ॾिहाड़े ते हिकु वॾो अज़ीम ॾिहाड़ो हूंदो। कुरान फरमाए थो फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना, 50,000 साल जो ॾिहाड़ो। चओ केॾो? केॾो? हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे हिन दौर ताईं जेके इल्म अर्दियात जा माहिर आहिनि, इल्मुल अज़मिना ऐं अमकिना जा माहिर आहिनि, उहे चवनि था त आदम अलैहिस्सलाम खां इब्राहिम खलील ताईं 50,000 साल, इब्राहिम खलील खां हिन दौर ताईं 50,000 साल, यानी आदम खां वठी असांजे दौर ताईं सिर्फ़ 10,000 साल गुज़रिया आहिनि, पर उहो हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो हूंदो। उन ॾिहाड़े ते माण्हू को किथे मोह, को शर्क में, को गर्ब में, को शिमाल में, को जुनूब में, जो जिते मोह जंहिंजी जिते कबर आहे, पर अल्लाह जे हुक्म सां जेॾी महिल इसराफील सूर फूकींदो, माण्हू कबरुनि मां ईअं निकिरंदा जीअं बारिश में खुंभियूं निकिरंदियूं आहिनि। खुंभी ॾिठी अथव? अछे रंग जी टोपी ॿाहिरि निकिरी पवंदी आहे, जीअं खुंभियूं ज़मीन मां निकिरंदियूं आहिनि, ईअं माण्हू पंहिंजे कबरुनि मां उथंदा, मज़ारनि मां निकिरंदा, ऐं उहे टिड़ पखड़ हूंदा। हशर जो मैदान हिकिड़ो हूंदो, अर्दे महशर मुल्क शाम में हूंदी, ऐं हिन ज़मीन खे मटाए ॿी ज़मीन बणाई वेंदी, उहा ज़मीन ड्रामे जी हूंदी। जो उहा ज़मीन ड्रामे जी हूंदी, ऐं सिज गिराट जेतिरो क़दुरु मथो अची वेंदो। उन मैदान ते सभिनी खे गॾु कयो वेंदो, पर उन गॾु करण जो एतमाम कीअं हूंदो जो चौधारी ज़मीन जे चौधारी समुंड आहिनि। छा? समुंड जे चौधारी पाणी आहिनि, उन्हनि पाणियुनि खे बाहि लॻंदी, पाणी बाहि खे उझाईंदो आहे, पर यौमुल हशर इन पाणीअ खे बाहि लॻंदी, जो इहा बाहि वरी पाणीअ खां ख़ुश्कीअ ॾे वधंदी, ऐं माण्हुनि खे इहा बाहि हकलींदी, जीअं धनार पंहिंजे ॿकिरुनि जे धन खे हकलींदो आहे, रेठार पंहिंजे रिढुनि जे धन खे हकलींदो आहे, ईअं इहा बाहि माण्हुनि खे पोयूं सेक ॾींदी, तौ ॾींदी। हिकिड़ो रस्तो हूंदो बचण जो, बाहि खां बचण जो हिकिड़ो रस्तो हूंदो, उन खां माण्हू हलंदा, या चौधारी ज़मीन तां माण्हुनि खे धिके गेंदे महशर जे मैदान ते आणी। गुरु तस्वर कयो, अल्लाह इहो ॾींहुं केॾो हैबतनाक ॾींहुं हूंदो, इहो ॾींहुं केॾो हशमतनाक दर्दनाक ॾिहाड़ो हूंदो, जेॾी महिल माण्हू पंहिंजे कबरुनि मां उथंदा। इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी हदीस जो, हज़रत अनस तो रिवायत करे, मदीने वाले मीर फरमायो त अन अव्वलुन नास खुरूजन इदा बुइसू। जॾहिं माण्हू पंहिंजे कबरुनि मथां उथंदा त सभिनी खां पहिरीं उथण वारो मां मोहम्मद मज़ार मथां सभिनी खां अव्वल उथण वारी ज़ात मदीने वारे साईं। जॾहिं माण्हू मज़ारनि मां उथंदा न, कबरुनि मां निकिरंदा, टोला कंदा, जथा हूंदा, माण्हुनि जा टोला हूंदा,
साईं फरमाइनि था अन काइदुहुम इज़ा वफ़िदू, जॾहिं माण्हू टोला टोला थींदा त सभिनी जो काइद, सभिनी जो सरवान, सभिनी जो अॻवान मां मोहम्मद करीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल नबी पंहिंजी उम्मतूं वठी हलंदा, हे हज़रत मूसा पियो अचे पंहिंजी जमायत वठियूं, हे हज़रत ईसा पियो अचे पंहिंजी उम्मत कतारियूं, हे हज़रत नूह पियो अचे पंहिंजी जमायत वठियूं, पर सभिनी जो अॻवान, सभिनी जो सरवान तुंहिंजो नबी, मुंहिंजो नबी मदीने वारो। सुभान अल्लाह। जेॾी महिल हशर जे मैदान में सभई अचे गॾु थींदा न, महशर जे मैदान में जॾहिं सभु माण्हू गॾु थींदा, साईं फरमाइनि था त रब जी बेनियाज़ी हूंदी, अल्लाह जी कहारियत हूंदी, रब जी जब्बारियत हूंदी, कंहिंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत न थींदी, कंहिंखे टप चोरण जी हिम्मत न थींदी। अना ख़तीबुहुम इज़ा अनसतू, जॾहिं सभु चुप थी वेंदा, ॻाल्हाइण वारी ज़ात मूं मोहम्मद करीम। अना मुबश्शिरुहुम इज़ा अयसू, जॾहिं हड़ई मायूस थी वेंदा, रब जी बेनियाज़ी खे ॾिसी हड़ई मायूस थी वेंदा त हाणे बचंदासीं कोन, हेॾी बेनियाज़ ज़ात रब जी आहे, कहारी जलवो आहे, हर को मायूस थी वेंदो। साईं फरमायो त उन वक़्त में ख़ुशख़बरियूं ॾियण वारो, बिशारतूं ॾियण वारो, दिलासा दिलदारियूं ॾियण वारो मां मोहम्मद करीम। घबरायो न हशर वारो, दिलगीर न थियो, मां जो वेठो आहियां। सुभान अल्लाह। जेके चवंदा नबी असां वांगुरु आहे, नबी असां जहिड़ो आहे, हर कंहिंजी बोलती उते बंदि हूंदी, कंहिंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत न थींदी। दुनिया ॾिसंदी त अॼु इज़त जो मक़ाम कंहिंजो आहे, दर्जे वारो केरु आहे, अज़मतुनि में बेमिसाल हूंदो त मदीने वारो साईं। साईं फरमाइनि था जेॾी महिल हड़ई मायूस थी वेंदा, मां मोहम्मद करीम ख़ुशख़बरियूं ॾींदुसि, मायूस न थियो, दिलगीर न थियो, मां जो वेठो आहियां। सुभान अल्लाह। साईं फरमायो यतूफ़ अलैया अल्फ़ ख़ादिमिन, 1000 ख़ादिम हूंदा, हसीन चेहरन वारा, कान्हुम बैदुम मकनून और लुअलुअम मंसूर, जीअं बेदा सफेद बेदा हूंदा आहिनि, या वरी घाणियुनि मजा ताज़ा मोती निकिरंदा आहिनि, चमकदार मोती हूंदा आहिनि। इन्हनि मोतियुनि वांगुरु चिमकंदड़ चेहरनि वारा 1000 ग़िलमान हूंदा। मुंहिंजे चौधारी हीअं तवाफ़ कंदा जीअं हाजी बैतुल्लाह जो तवाफ़। तसवर कयो जामशोरे वारो, महशर जो मैदान आहे, हशर गाह आहे, फैसले वारो ॾिहाड़ो आहे, मदीने वारे साईं जे चौधारी ग़िलमान तवाफ़ पिया कंदा। दुनिया ॾिसंदी त मोहम्मद अमीर जो शान छा आहे, मक़ाम छा आहे। सरकार फरमाइनि था उन ॾिहाड़े ते अल्लाह तबारक व तआला जल शानु जन्नत जो कुंजूं मुंहिंजे हथ में ॾिनी। अल करामत बल मफातीह यौमइज़िन बियदी, इज्जतूं सब मुंहिंजे हथ में ॾिनियूं, इज्जतूं। सुभान अल्लाह साईं जी, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इज्जत वॾी शइ आहे। सुभान अल्लाह। करोड़ रुपया हुजनि पर जे इज्जत न आहे, कुछ बनाए जी, कुछ बनाए, कुछ वज़ीर आज़म जो वेठो आहे साईं मुंहिंजा, ओ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो वेठो आहे, पर हिकिड़ो बेकरी वारो गलांत थो विझे। इज्जत, इज्जत अल्लाह जे हथ में हूंदी आहे, इज्जत रब जे हथ में हूंदी आहे। कुर्सी इज्जत न ॾींदी आहे, दौलत इज्जत न ॾींदी आहे, माल मनसब मिट माइट बिरादरी कौम कबीलो इज्जत न ॾींदी आहे। इज्जत अल्लाह जे हथ में।
महशर के मैदान में रब फरमाइंदो हबीब है इज्जत सब तुझे हवाले तो कयो वल मफातीह यौमइज़िन बियदी हबीब मुझू जेके चाबियूं हिन मुझे खजानन जो मुझी जन्नत जो कुंजू ये तुझे हवाले तो कयो बशयूं याद रखजो जम जोरे वारो हिकड़ी इज्जत मुस्तफा के रब हथ में दीदो आई बियो कुंजू पंजे खजानन जो पंजे जन्नतुन जो छाजेला हबीब है हशर जो मैदान थी ये खल्क बीठिया नबी वली सब मैदान में बीठा है अमीर गरीब ताजिर तवंगर वकील वजीर गरीब अमीर हर बीठा है हबीब इज्जत तुझे हवाले तो कया जेके वणई तेके इज्जत में अना क़सीमुन बैन अन्नास मां मोहम्मद वंडण वारो है मानन दे विच में हुजूर वंडण था इत्ते भी वंडण था उते भी वंडींदा वरी कुंजू बेश तजू कुंजू साईं मिसाल जी गाला त तवा जाम शोरे में तो बंगलो खरीद के बंगलो वरतो पैसा भी दिना पेमेंट करे छरी वो ताके बंगलो खणी दींदो हे त अल्लाह हे थी बंगलो छा दींदो गलायो चाबी भी नहीं माना बंगलो तुझे हवाले थियो चाबी भी नहीं माना गाड़ी तुझे हवाले थी अदा मोटरसाइकिल है चाबी थे अदा ही कारा मर्सिडीज कार अदा है चाबी तुझे हवाले चाबी भी नहीं माना शे हवाले कई क्या मजे आड़े रब फरमाइंदो हबीब ही जन्नत जो चाबियों तुझे हवाले सुभान अल्लाह सही फरमाइन था उन दिहाड़े ते को अकून अन मुस्नद अहमद बिन हंबल वो जेका तिरमिज़ी रिवायत पूरी थी हाणे ॿी हदीस तो पढ़ा जेका इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे साईं फरमाइनि था त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अकून अन व उम्मती अला तल्लिन ही पट्टो आहे मस्जिद जो फर्श आहे ही मथे हिकिड़ी टेबल आहे हिन खे जेका ऊंची टेबल आहे न अरबी में इनखे चइबो आहे तल माना ऊंची जाइ मथा ही जाइ मथ भरी जाइ समझो था साईं फरमायो त पूरे हशर गाह वारा सब महशर के मैदान में हूंदा मुंह मोहम्मद करीम के रब ऊंची ऊंचे तल जे मथा मसनद जे मथा ऊंची जाइ ते बिहारींदो दुनिया ॾिसे त मोहम्मद जो शान चाहे अन्या बता के गाल समझ में कोन दी अचे जेके गाल समझ में आई है तो हथ मथे करे दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिंदो बजे मान जा सुभान अल्लाह साईं फरमान था अना अकून अना व उम्मती अला तल्लिन मां मोहम्मद करीम ऐं मुंहिंजा गुलाम ऊंची मसनद ते हूंदासीं व यकसूनी रब्बी हुल्लतन खदरा उन ॾिहाड़े मुंहिंजो रब मूंखे पाण सब्ज़ रंग जी पोशाक पाराईंदो सुभान अल्लाह अल्लाह पाण मूंखे व यकसूनी उलमा तवज्जो ॾिन यकसूनी रब्बी पहराईंदो मूंखे मुंहिंजो रब बिला तशबीह बिला मिसाल जॾहिं घोट जी शादी थींदी आहे त उन खे जेको ख़ासि शादी वारो वॻो हूंदो आहे न अबो पाराईंदो वॾो भाउ पाराईंदो तव्हां में सिंध में रवाज आहे या न जी पीउ पियो ॾढ सोड़ींदो
पंहिंजो वॾो भाउ जेको आहे उहो कमीज़ पाराईंदो पाण पाए नथो ॼाणे छा सॼी ज़िंदगी पाण पाती नथी तव्हां पाराईंदा पाण पाईंदो आहे न पर अॼु आम न आहे अॼु घोट ही सारी जंग गॾु थी आहे हिन घोट जे ख़ातिर ही आम न आहे ख़ासि अॼु हिनखे अबू थो लिबास पाराए भाउ थो लिबास पाराए वॾड़ा क़ौम जा कबीले जा चङा मुड़ुस अची हिनखे लिबास था पाराइनि छो त ही आम न आहे ख़ासि ॼाणी न आहे घोट मोहम्मद मीर क़यामत जे ॾियारे में हैसियत ईअं हूंदी हशर में मदीने वारे जी जे जंग में घोट जी हैसियत उरूसुल ममलिका अल्लाह जी बादशाहत जो खोट जी यकसूनी रबी मुझो रब पाण मूंखे लिबास पाराईंदो शान त ॾिस न मदीने वारे जो हाँ मुले के साल बगड़ विझी कोन थी पिए हिकिड़ो मुलो छोरे खे वठी आयो उन 2 नंबर मुलो छोरो वठी आयो साईं दिलबर साईं जो नालो वॾो ॿुधो अथम हे छोरो मूंसां नथो ठहे संजीर मथां पिया हुजनि साईं को भीड़ो रखीसि को खंडु पड़ी ॾे छोरो न तूं मदीने वारे सां नथो ठही छोरो किथो ठहे जंहिंजो कलमो थो पढ़ी जे नबीअ जो कलमो थो पढ़ी पंहिंजे नबीअ सां सचो न त छोरो वरी किथे ज़ाल चयो नथी वञे पुट चयो नथो वञे ओ मिठा ही दुनिया जो माण्हू आहे जेको नबीअ खे पाण जहिड़ो थो चवे पंहिंजे मिसल थो ॼाणे पर मुंहिंजे नबी जो शान त ॾिस न मक़ाम त ॾिस न दर्जो त ॾिस न हा साईं फरमाइनि था मुंहिंजो रब मूंखे सब्ज़ रंग जी पोशाक पहिराईंदो ऐं पोइ अल्लाह जे अर्श जे साॼे पासे खां हिकिड़ी जाइ हूंदी ऐं अल्लाह जा ॿई पासा साॼा आहिनि जो अल्लाह जा ॿई पासा साॼा आहिनि असांजो हिकिड़ो साॼो आहे हिकिड़ो खाॿो आहे अल्लाह जा ॿई पासा चओ साॼा आहिनि हिकिड़ी जाइ हूंदी जे त सिर्फ़ हिकिड़ी शख़्सियत बीह सघंदी बसि सिर्फ हिकिड़ी शख्सियत गुंजाइश ही हिकिड़ी शख्सियत जो बीहण जी हूंदी उन जाइ जो नालो हूंदो मकाम महमूद चओ छा नालो हूंदो मकाम महमूद साईं फरमाइनि था त उन मकाम महमूद ते अल्लाह मूंखे बीहारींदो कुरान फरमाए थो असा यबअसक रब्बुका मकामन महमूदा यकीन सां तुंहिंजो रब तोखे उन मकाम ते बीहारींदो साईं फरमाए जेॾी महिल मूंखे उन मकाम ते तलनि खां पोइ वरी ऊचो मकाम हिते त उम्मती बि गॾु हूंदा न पर हुन मकाम ते सिर्फ़ हिकिड़ी ज़ात मुस्तफ़ा जी हूंदी साईं फरमाए जेॾी महिल उन मकाम ते आउं बीहंदुसि न तो पूरे महशर के मैदान में हर ज़बान ते मुझी तारीफ होगी नारे तकबीर पूरी इंसान जात इकट्ठी होंदी हर ज़बान ते मुझे लजपाल नबी जी वाखाण होंदी को हुजूर जे जुल्फन की गाल कंदो को हुजूर जे पाक चेहरे जी वाखाण कंदो को हुजूर जे मिठी गुफ्तार जी वाखाण कंदो को चंदो वाह मुस्तफा जो मकाम केॾो आला है को चंदो शान केॾो बाला है साईं फरमाए का ज़बान बाकी न बचंदी हर ज़बान ते मुंह मोहम्मद जी वाखाण हींअर त मूंखे सुभान अल्लाह ई नथी निकिरे सुभान अल्लाह उते हर को तारीफ़ कंदो हर को नात खान हूंदो मदीने वारे साईं जॾहिं अल्लाह ख़ुदि तारीफ़ कंदो हर इंसान मुस्तफा जी तारीफ़ कंदो जेको हिते नथो करे सो हुते कंदो कुबिलत अला मन कुबिलत व रुद्दत अला मन रुद्दत
पो जंजी रब चाहिंदो तारीफ कबूल कंदो जंजी चाहिंदो मोटाए उन जे मुंह ते भराए ये छो जन हिते तारीफ कई तारीफ मनी उन के उते कबूल सुभान अल्लाह जेके हिते नथा मञन न हिते खुशी सा हर को मैदान खुलियो पियो न को नात पढ़े को न पढ़े केर के सा विड़ंदो तो कोन न साईं हज़रत मौलाना बुगियो साहब ताके मजबूर कंदो तो ता नात पढ़ो ताजी मर्जी आ मां मजबूर कंदुस मौलाना वकार अहमद ताके मजबूर कंदो मौलाना सदाम हुसैन ताके मजबूर कंदो न हर के जी मर्जी आ पर उते तो सही बहादुर कहार जो डंडो हुंदो मोचड़ो में छटरी लखणो आ बाबा सही फरमाइंदा त चार आसमानी किताब लथा है पंजो लथो मोचड़ो जे के ईमान वाला है ने वो किताब मञदा पर जे नथा मञन तो अंज़लल हदीद लोह ला नाज़िल कयो फी बासुन शदीद बंदो बराबर नाज़िल कयो जेमल वाहिदुल कहार जी कोरट हुंदी हिते तारीफ नथा कने पर हुते चंदा वाह मुस्तफा वाह मदीने वाला तुझो शान हिते कंदा नात पढ़ बिदता नातू दा पढ़ो गजल था पढ़ो नबी जो शान था गायो उते हर को चंदो वाह मुस्तफा तुझो शान नहीं हसीन चेहरो लाल लफड़ा ये गुलन में गुलाब न है ओ जाने जाना ओ शाह शाह जगने में तो जो सही जवाब न है जदे चोली चपन के चोली खंडोई मां क्यों मखण तो खोली अथर अथर आहे मोती माणिक ये तके जो किताब ना है ओ जाने जाना जगने में तो जो सही जवाब न है मिठा तुम्हारी मली हुआई सखाने सिचका सजी हुआई सवाली खाली छो हुजे तो ये लिखो के किताब न हर ज़बान ते मदीने वाले जी वखाण साईं फरमायो ते इहो हूंदो मकाम महमूद हर ज़बान लजपाल नबी जी वखाण पई कंदी मुस्तफा जा गुण पई गाईंदी हर को चवंदो कोई मिसल नहीं खोलंदी कोई मिसल नहीं ढोलंदी चुप करे मेरे अली इथे जा नियो बोलंदी चुप करे मेरे अली ओ दसंगल की खजीने दी सारा जग खांदा है खैरात मदीने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुक्म थी दो बिलाल के सद कयो सुभान अल्लाह के बिलाल बांगो मुस्तफा जो बिलाल अला नाकतिन मिन मूकिल जन्नत बेश्त जे डाचुन मां हिकड़ी डाची काहे अचो सुभान अल्लाह बिलाल के उन डाची दे मथा सवार कयो सुभान अल्लाह
माण्हू सब पट ते बीठा हूंदा न हेॾो डाची ते चढ़ंदो ऊचो थींदो मथ फरो थींदो ओ बिलाल उहा बांग चओ जेका मस्जिद नबवी में चवंदो जेॾी महिल हज़रत बिलाल बांग चवंदो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूल खुदा जाने जेॾी महिल दिल पर मोहम्मद जे रिसालत जी गवाही ॾींदो ओॾी महिल पूरे महशर जे मैदान वारा हड़नी जे ज़बान ते हिकिड़ो कलमो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह दुनिया में हर नबी पंहिंजो कलमो पढ़ायो आदम चयो मुंहिंजो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह हज़रत इब्राहिम चयो मुंहिंजो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह मूसा अलैहिस्सलाम चयो मुंहिंजो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह हज़रत ईसा माण्हुनि खे चयो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह हिते हर नबीअनि जा कलमा जुदा शरीयतूं जुदा पर उते सभिनी जो हिकिड़ो ई कलमो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लामा मुत्तकी हिंदी कंजुल उमार में रिवायत आंदी आहे हिकिड़ो भेरो जो कलमो पढ़े न उन जा 4000 कबीरा गुनाह रब बख्शी दे घणा घणा 4000 से कबीरा कबीरा गुनाह अल्लाह से शिरक करण कबीरो गुनाह हुआ नाहक के मारण कबीरो गुनाह हुआ पीर मां जी नाफरमानी करण कबीरो गुनाह हुआ जादू करण जादू करण जादू ते वेसाह करण कबीरो गुनाह हुआ इस्लाम ऐं कुफर जी जंग में पुठी नहीं भजण कबीरो गुनाह हुआ एड़ा 4000 कबीरा गुनाह करे हिकिड़ो भेरो इहो कलमो पढ़े रब 4000 कबीरा गुनाह बख़्शे थो छॾे जॾहिं चवंदो ला इलाहा पढ़ो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाता मन काला ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह जिंदगी में हिकिड़ो भेरो इहो कलमो पढ़े मरण जे टाइम ते हिकिड़ो भेरो चवे ला इलाहा इल्लल्लाह इहो जन्नती आहे तारीख आसारुल अव्वल में रिवायत हुई हजरत इमाम मूसा काजिम नबी जो बच्चो ॿारनि मां हिकिड़ो इमाम निशापुर जे शहर में आयो निशापुर वारनि खे ख़बर पई आहे त मोहम्मद मीर जो बच्चो अॼु निशापुर में अची रहियो आहे मर्द निकिता औरतूं निकिरी पियूं नंढा वॾा थोड़ा जवान हज़रत इमाम मूसा काज़िम जी ज़ियारत जे लाइ हज़ारे माण्हू निशापुर जे
शहर का बाहर निकली आया। उन दौर में निशापुर जो शहर इल्म जो मरकज हुयो, हदीस जो मरकज हुयो। मुहद्दिस असलम तूसी उन वक्त में निशापुर में रहंदो। मुहद्दिस अबू ज़रआ राज़ी जलील कदर मुफस्सिर ऐं मुहद्दिस हुयो, हदीस जो हाफिज हुयो, वो भी निशापुर में रहंदो हो। ये इमाम, ये वक्त जा आलिम हड़ई निका त अज नबी जे शहजादे जो दीदार कयो। सुभान अल्लाह। इमाम साईं जो आया तो ये चादर की घुंड लगे हुई, चादर में मुंह ढके हुए। हजारे मानू ज़ियारत दे आया और मना मुहद्दिस अबू ज़रआ राज़ी, मुहद्दिस असलम तूसी चौड़ लगाते नबी जा बच्चा असा जो बद दरखास्तों अल्लाह वास्ते कबूल कर। सुभान अल्लाह। साईं फरमायो कहियो जैसे पेरी दरखास्त आए पंजे मुखड़े ता चादर हटायो, पंजी ज़ियारत पंजो दीदार करायो। ॿियो अर्ज़ी हुआ असां के अहिड़ी का हदीस ॿुधायो जंहिंजा रुवात, जंहिंजा रावी अव्हां जा अबाणा हुजनि, ॿियो को विच में रावी न हुजे, अव्हां जे अबाणनि खां मरवी हदीस हुजे, उहा का असांखे हदीस ॿुधायो। हज़रत इमाम मूसा काज़िम फरमाता जो कई दरखास्तों कबूल। सुभान अल्लाह। ये जो चेहरे का घुंड हटाई त मोहम्मद जे बच्चे जो चेहरो जो ज़ाहिर थियो न, ये पे लगे जो चोरी जो चंड निशापुर में लगी आयो। हाणे ॿुधो हदीस तो ताके ॿुधाया। मुखा मुंह पंजे बाबे खां ॿुधो, मुंहिंजे बाबे पंजे बाबे खां ॿुधो। मुन पंजे बाबे हजरत इमाम मोहम्मद बाकिर खां ॿुधो। इमाम मोहम्मद बाकिर चयो त मूं पंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो। इमाम ज़ैनुल आबिदीन चयो मूं पंजे बाबे इमाम हुसैन खां ॿुधो। इमाम हुसैन चयो मूं पंजे बाबे मौला अली हैदर करार खां ॿुधो। हजरत अली फरमायो मूं पंजे बिरादर मुझे अखियुनि जे ठार मोहम्मद ताजदार खां ॿुधो। मदीने वाले साईं फरमायो त मूं जिब्रील खां ॿुधो। जिब्रील चयो मूं अल्लाह जी ज़ात खां ॿुधो। अल्लाह फरमायो त ला इलाहा इल्लल्लाहु हिस्नी फमन कालहा दखल फी हिस्नी व अमिन मिन अज़ाबी। मालिक करीम फरमायो रब्बुल आलमीन हदीस कुदसिया रावी ये हुआ इमाम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चवन था त इया सन्नत याद कयो, चरिए ते पढ़ो तो चरियो सियाणो थी पो। ला इलाज बीमार हुजे या सन्नत सूदी हदीस लिखी गिची में बदो चङो भरो थी पो। हदीस कुदसी रब तो फरमाए त ला इलाहा इल्लल्लाहु हिस्नी, ला इलाहा इल्लल्लाह मुझो कोट आ, मुझो किलो आ। जे बिचो ला इलाहा इल्लल्लाह वो मुझे किले में दाखिल थी वियो, मुझे अजाब खां बची वियो। हिते जेको इहो कलमो पढ़े न हिकिड़ो भेरो पढ़े 4000 गुनाह माफ़। जेतिरो घणो पढ़ो न जद्दिदू ईमानकुम बिक़ौलि ला इलाहा इल्लल्लाह। साईं फरमान था पंहिंजे ईमान खे ताज़ो कयो, ला इलाहा इल्लल्लाह घणो पढ़ो त जो ईमान ताज़ो थी। सलासिले औलिया जेकी हिन सां वटि त मारूफ़ 4 आहिनि
नक्शबंदी, कादरी, चिश्ती, सरवर्दी, पर दुनिया में ॿिया बि खोड़ सलासिल आहिनि, तैफूरिया, कादरिया, कलंदरिया, सही शाज़लिया, इन्हनि सभिनी सलासिल जो बुनियाद अथव ला इलाहा इल्लल्लाह। हर सिलसिले जे हत्ता कि नक्शबंदी सिलसिले जे अज़कार जो जोहर है ला इलाहा इल्लल्लाह। नफी असबात या सही मुझा पंहिंजो तहरीर निशानी जेके छॾियो वेंदो आहे मिठा, इहो ज़िक्र जेको कंदो न उनखे अल्लाह जी दोस्ती ऐं विलायत जो शर्फ़ जामशोरे वारा। अॼु त इहो वाइदो कर, अॼु खां वठी घटि में घटि 2 तस्बीहूं रोज़ इहे पढ़नि, 200 भेरा। छा ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 2 तस्बीहूं रोज पढ़ो, इंशाअल्लाह मौत ईमान सां, ज़्यादा ईमान सां। जे अञा वधीक पढ़ो त वधीक फ़ाइदो आहे, पर घटि में घटि 2 तस्बीहूं रोज़ानो इन कलमे जूं पढ़ंदव। छा इहा ॻाल्हि क़बूल आहे? इहा ॻाल्हि क़बूल आहे? हा बराबर मसरूफ़ घणा आहियो, तव्हांखे सॼी सिंध हलाइणी आहे। सिंध जो पुलो ॾेई बीठा आहियो, जे तव्हांजो पुलो हटियो सिंध किरी पवंदी। वॾे कमनि वारा आहियो न, तोखां अॻु में बि उहे हूंदा जेके चवंदा असां था पिया हलायूं जहान खे, पिया वञी मिटीअ में पिया, जहान पियो थो हले। पोड़ी थी न ज़मीन, झूनो थियो न सिज, इन बनीअ मथां ॿिज हारींदड़ हलिया विया। न ज़मीन पोड़ी थी आहे, न आसमान कुराड़ो थियो आहे, न सिज झूनो थियो आहे, जहान पियो थो हले। अॼु तूं आहीं न आया, सुभाणे असां न हूंदासीं, मस्जिद साॻी हूंदी, कॉलोनी साॻी हूंदी, तूं न हूंदे मां न हूंदी। मिठा कुझु पंहिंजे लाइ ठाहे वठि, कुझु पंहिंजे लाइ अॻिते जी का माली गॾु कर जेका अॻिते कमु अचे। हिकिड़ो नुस्ख़ो ॾेई वञाव, नुस्ख़ो जी जेको कमु ईंदो जी, अहिड़ो नुस्ख़ो थो ॿुधायांव, जेकॾहिं ज़िंदगी में हिकिड़ो भेरो हुन ते अमल करे छॾियो, यकीनी तरह पक्का पक रब तव्हांजी बख़्शिश फरमाईंदो, बिल्कुलु बग़ैर के शक शुबे जे, यकीनी तरह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, 100 पूरो थी चो मुहम्मदुर रसूलुल्लाह। 70,000 भेरा इहो कलमो। घणा भेरा? 70। ज़िंदगी सॼी में ईअं न त हिकिड़े ॾींहं में या 5 ॾींहंनि में या हफ़्ते में न, सॼी ज़िंदगी अथव। हिकिड़ो भेरो 70,000 भेरा कलमो पढ़ी छॾियो, इहो रिज़र्व थी वेंदो अल्लाह, महफूज़ थी वेंदो अल्लाह जे बारगाह में। जेॾीमहिल तव्हां मरंदव न, इहो कलमो अॻियों अची वेंदो, इन जे सदके रब तव्हांखे यकीन सुभान अल्लाह। हज़रत इमाम नबवानी मुजद्दिद अफ़सानी रहमतुल्लाह अलैह इन जो वॾो ताकीद फरमाइनि था त जेको इहो पढ़े न, यकीनन अल्लाह से उनजी मग़फ़िरत फरमाईंदो। हिकिड़ो वली सगोरो उनखे कशफ थींदो, कशफ। हिकिड़े दस्तरखान ते वेठो हुजे, हिकिड़ो नीगरो दस्तरखान ते वेठो, उन छोकिरे खे कॾहिं कॾहिं कशफ थींदो। मानी ते दस्तरखान ते बुज़ुर्ग वेठो हुजे, छोकिरो ओचितो रोअण लॻो, रीहूं करे रंग करे रोअण लॻो। बुज़ुर्ग फरमायो त पुटु छो थो रोई? कि मुंहिंजी अमड़ दोज़ख में आहे, मूंखे हींअर कशफ जी रग खुली आहे, बसीरत वारी थी त खुली आहे, ॾिसां थो मुंहिंजी अमड़ दोज़ख में आहे। त उन बुज़ुर्ग 70,000 कलमो पढ़ियल हुयो, पंहिंजे लाइ पढ़ियो हूंदो, अमल जो मूंखे फ़ाइदो ॾींदो। दिलि जो दिलि में थींदा, हाणे जहिड़ो आया त वरी पढ़ी वठंदुसि, हीअ मुस्लमान मोमिन बानी वीचारी बाहि में आहे। दिलि में ख़्यालु कई जेको 70,000 कलमो पढ़ियो अथमि, हिन छोकिरे जी माउ जे रूह खे बख़्शांदो, मौला जी मग़फ़िरत कर। दिलि में ख़्यालु कई, छोकिरो टहकरे खिलण लॻो, छोकिरो खिलण लॻो। पुछा कई त पुट हाणे खिलींदो?
चेसी तव्हां जेके कलमे जा 70,000 अमड़ के बख्शा है न मुझी अमड़ हींअर दोज़ख मां छुटी जन्नत में पहुची वई आहे तॾहिं मूंखे बुजुर्ग फरमायो त हदीस जी तस्दीक छोकरे जे कशफ मां थी छोकरे जे कशफ जी तस्दीक रसूलुल्लाह जे कौल हदीस मां पुट जिंदगी फानी आ बेबका बेवफा अज सुभाणे मौत भरियो बीठो आहे जेकॾहिं अल्लाह तौफीक ॾेव त इहो कलमो शरीफ 70,000 भेरा हिकिड़ो भेरो जिंदगी में पंहिंजे लाइ पढ़ी छॾियो भला जे पंहिंजे अबे खे पढ़ी बख़्शो अमड़ के पढ़ी बख्शो को प्यारो दुनिया में लाडाणो करे वियो आहे उन के 70,000 पढ़ी बख्शो यकीनन अल्लाह ताला उन के माफ करे छॾी ओ करे वठजे की करणो थई वरी वापस न भरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो छॾे नदार दुनिया के कब्र ॾे नेठ हलणो अब हलवो कब्र ॾे हलवो ओॾो जे लाइ कुझु तयारी कजे जेॾी महिल हशर जे मैदान में बिलाल खे आंदो वेंदो याद आहे विसरी वियो जी मां त हिकिड़ो नुस्ख़ो विच में ॾेई छॾियो तव्हांखे कुझु पलनि में ॿधी त वञो हज़रत बिलाल जन्नत जी ॾाची ते बीही बांग चवंदो पोइ उन बांग जे ॿुधण सां महशर जे मैदान में हर इंसान हिकिड़ो ई कलमो पढ़ंदा ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असरफ चाहिए तो मां ॾिसां त अॼु सभु ज़बान ते मुंहिंजे महबूब जो नालो सुभान अल्लाह फकुबिल कलामन कुबिल वरुद्द कलामन रुद्द जन हिते पढ़ियो उन जो हुते बि क़बूल पवंदो जन हिते मञो उन जो उते बि क़बूल कयो वेंदो जन हिते न मञो हिते कलमो न पढ़ियो उते अज़ाब ॾिसी कहारियत ॾिसी हर को पढ़ंदो पोइ उन्हनि जो कलमो रद्द कयो वेंदो क़बूल उन्हनि जो कयो वेंदो जन हिते दिलबर नबी खे मञियो आज ले उनकी पनाह आज मदद मांग उनसे कल न मानेंगे कयामत को अगर मान गया क़यामत में मनी त इहो मञणो नाहे मञणो आहे त अॼु मञो दिल लाइणी आहे अॼु लाए गुलामी करनी आहे अॼु करे अॼु हीअं चओ त मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर जंहिंजे हथ खे ख़ुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे ख़ुदि पाण चयो परवर महबूब मोहम्मद अॼु मञो अॼु गुलामी कयो अॼु इत्तबा अॼु ताबेदारी कयो बेटा अॼु हिकिड़ा हिन शैतान जे पासे ॿिया हिन मदीने वारे साईं जे पासे सुभान अल्लाह अॼु बेअदबियूं थियूं थियनि गुस्ताखी हिकिड़े ख़बीस कई आहे कुदरत उनखे सज़ा ॾिनी चङा भला माण्हू वरी उनजी हिमायत था कनि अल्लाह चओ असां बेअदबनि जे पासे न आहियूं असां अदब वारे पासे मोहम्मद जे गुलामनि वारे पासे ओ मुझे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर
साईं फरमाइनि था हुन ॾींहं ते मां पंहिंजे रब जे अॻियां इन एहसास वारे मक़ाम ते हूंदुसि पोइ रब फरमाईंदो सल चुटा हबीब घुर त मां ॾियां तू घुर मां ॾियां तू चओ मां ॿुधां तू अर्ज़ कर मां खायां तू फरमाइश कर मां क़बूल कयां वल सौफा युतीका रब्बुक फतरदा तुंहिंजो रब तोखे जल्द एतिरो ॾींदो जो राज़ी थी वेंदे हबीब अॼु तोखे मां रब राज़ी कंदुसि अॼु घुरणु कमु तुंहिंजो ॾियणु कमु मूं रब जी ज़ात तो ख़बर थी उन ॾींहुं मदीने वारो छा चवंदो उम्मती उम्मती रब हबली उम्मती बच्चा पंहिंजी अम्मा खे यादि न रहंदा पुट पंहिंजे अबे खे यादि न रहंदा यारनि जा दोस्त दुश्मन बणिजी वेंदा को कंहिंजी रड़ न ॿुधंदो को कंहिंजी ताह न ॿुधंदो को कंहिंजी मदद न कंदो हर कंहिंखे सिर बचाइण जो ख़्यालु हूंदो को कंहिंखे निहारण जे लाइ तयारु न हूंदो उन ॾींहुं मुंहिंजो करीम नबी चवंदो उम्मती उम्मती अहिड़ो हबीब असांखे मिलियो ख़ुशी त थी सम्झने वारा तव्हांखे का ख़ुशी थी आहे इन ख़ुशी खे सॾिबो अथव मीलाद हबीब जे अचण जी ख़ुशी खे मीलाद जी ख़ुशी मीलाद मीलाद महबूब जो मीलाद मीलाद छॾण वारा व्या चली छॾण वारा व्या चली मीलाद जिंदाबाद मीलाद मीलाद छॾण वारा उहे ॿ मिर्चड़ा बाप हुन कहिड़ी मिर्च लॻनि जी छॾण वारा व्या चली मीलाद जिंदाबाद मीलाद आमना जो जी जल जो घर हो नूर सां पुर नूर जो ओ मींह रहमत जो उठो हर तरफ लाता दाद मीलाद मीलाद हरे 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 मीलाद मीलाद महबूब जो मीलाद जो मीलाद छॾण वारा व्या चली छॾण वारा मीलाद जिंदाबाद मीलाद हर तरफ हर खल्क पे खुशियों कयूं मीलाद जो हर तरफ हर खल्क पे खुशियों कयूं मीलाद जो इब्लीस पे फिटका करे इब्लीस पे फिटका करे मरदूद थियो बर्बाद मीलाद 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 सुभान अल्लाह साईं फरमाइनि था पोइ जेॾी महिल मां अर्ज़ कंदुसि मौला मुंहिंजी उम्मत रब फरमाईंदो हबीब ही अथई महशर जो मैदान जंहिंखे वणई तंहिंखे वठी जन्नत में गिटारे खत्म नबूवत खत्म नबूवत साईं फरमाइनि था पंहिंजे उम्मतियुनि जो वॾो टोला वठी जन्नत ॾे पहुचाईंदुसि
वरी मोटी हिंद से रब फरमाइंदो हबीब खुर छातो अन्या चवण चाहिए मां चंद मौला मुझी उम्मत रब फरमाइंदो हबीब वन ही मशर जो मैदान थई साईं फरमायो जे दिल में अहुर के दाने जे सर्रे जेतिरो बि ईमान हूंदो उनखे बि छॾाए जन्नत ॾे पुॼाई नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी। ये छॾाईंदे ताजो दोज़ख जो दारोगो मलाइक दोज़ख वारो चवंदो या रसूल अल्लाह पंहिंजे रब जे कहर ऐं ग़ज़ब जे लाइ पंहिंजे उम्मत जो को ज़रड़ो तव्हां छॾियो ई न आहे सभिनी खे छॾाए साईं फरमाईंदा पोइ जेॾी महिल हशर जे मैदान मां वठी जन्नत जे दर ते मुंहिंजी उम्मत गॾु थींदी अना अव्वल अक़रा बाबुल जन्नत सभिनी खां पहिरीं जन्नत जो दर खड़काइण वारो माण्हू बेत जो दर रसूलन नबीयन सभिनी ते दर बंद हूंदो अना अव्वल अक़रा बाबुल जन्नत सब खां अव्वल जन्नत जो दर खड़काईंदुसि ऐं पहिरीं जन्नत जो दर मोहम्मद जे लाइ खुलंदो साईं बाबा जेॾी महिल मां जन्नत ॾे हलंदुसि न मुंहिंजे हिकु पासे ॾों हसन हूंदो ॿिए पासे ॾों हुसैन हूंदो हिकु पासे ॾों मौला अली हूंदो ॿिए पासे ॾों मुंहिंजी न्याणी ख़ातून अतहर हूंदी असां पंज ॼणा सभ खां अव्वल जन्नत ॾे हलंदासीं पंज मदीने वारो साईं मौला अली खातून अतहर इमाम हसन इमाम हुसैन साईं फरमाईंदा असां पंज सभिनी खां अव्वल जन्नत ॾे हलंदासीं जेॾी महिल हबीबन ईअं फरमायो त मौला अली शेर जली हैदर करार अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असीं पंज अॻ में वेंदासीं फमुहिब्बूना असांजा हुबदार काथे हूंदा हे जाम शोरे वारा पंज तन जा हुबदार के पंज तन जा हुबदार या रसूल अल्लाह फमुहिब्बूना असांजा हुबदार काथे हूंदा सरकार फरमायो अली असां पंज अॻियां हूंदासीं फमुहिब्बूना मिन वराइना असांजा हुबदार असां पंजनि जे पुठियां पिया ईंदा असां पंज तन जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं असां पंज तन जा ओ जंहिंजो पंज तन पाक सां प्यार ना जेको मञंदो चार यार नया तंहिंजे कले में जो एतबार ना तन मूज़न खां असां धार आहियूं हुबदार जो ॿिया ॿाहिरि हो आहिनि उहे मुबदार सॾाईंदा आहिनि पर असांजो तुर इम्तियाज़ छा आहे असां पिते को मातम को न कयूं असां झंडनि अॻियां को न झुकूं असां पिते को मातम को न कयूं असां झंडनि अॻियां को न झुकूं कारा कपड़ा असां को न ढकियूं कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं
सहे दर्जाब तारायूं कंदाल नबीअ सां प्यार साईं खटे ही लाए छॾिया सुभान अल्लाह साईं फरमाइंदा जेॾी महिल मां मोहम्मद करीम अव्वल जन्नत में वेंदुसि आखिरी रिवायत मुस्नद अहमद बिन हंबल में तो बयान कया आखिरी रिवायत मुझे हिन बयान जी तवज्जो सां ॿुधो साईं फरमाइनि था सब खां अव्वल जेॾी महिल जन्नत में दाख़िल थींदुसि वयस्तक़बलनी अल-जब्बार जब्बार रब्बुल आलमीन मुझी आजियां कंदो मुझी आदर भा कंदो मुझो इस्तक़बाल कंदो मुखे खीकार भलीकार अल्लाह पाण चवंदो हाय हाय सुभान अल्लाह नतावड मेहमान अचे त उथी बीहंदो आजियां कंदो इस्तक़बाल कंदो अदा भली करे साईं भली साईं असां सिंधी की आदत आहे नबी साईं साईं न कर साईं वेली हालांकि वेली आहे सभु कोन हणंदो बि कूड़ पर सिंध जी आहे रीत आहे पाउंड जी जनाब बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह भली करे आहे खीकार करण भली कार चवण मेहमान दी आजियां करण यो कौम जो दस्तूर हुंदो आहे मिठा दुनिया जा माण्हू पंहिंजे मेहमान दी आजियां कंदा आहिनि पर हिते त रंग निरालो आहे मां तशबीह नथो ॾियां बिला तशबीह बिला मिसाल साईं फरमाइनि था जेॾी महिल मां मोहम्मद जन्नत में दाख़िल थींदुसि वयस्तक़बलनी अल-जब्बार जब्बार रब्बुल आलमीन मुझो इस्तक़बाल कंदो मोहम्मद मीर भली करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ जन्नत जो जेको दरवाज़ो हूंदो न ये पट्टी हूंदी आहे न काठ वारी ये हेॾो इनखे छा चवंदा आहियो चौकाठो जी हे चौकाठो हे हीअ काठी इन जे विच में मुफ़ासिलो हूंदो 500 साल केतिरो 500 साल इहो हिकिड़ो दर एॾो वेकिरो हूंदो ऐं अहिड़ा 8 दर हूंदा घणा साईं फरमाए जेॾी महिल मां अंदरि दाख़िल थींदुसि मुंहिंजी उम्मत खे इजाज़त मिलंदी तकड़ त आहे न असांखे आहे न तकड़ हीअं जो ढीड़ो कंदा साईं फरमाईंदा 500 सालनि जे पंध जो हिकिड़ो वेकिरो दर सोढ़ो थी पवंदो दरवाज़े जूं चाउठो पटिजी वेंदियूं सोणे नबी जा अल्लाह कंदो हड़े सोने नबी जे पुछा हड़े 5 दर जा हुबदार सोने नबी सां गॾु हलंदा हलण वणे थो या न हलण चाहियो था या न त पोइ तव्हांखे 5 तन सां मोहबत रखणी पवंदी हुज़ूर जे सुन्नत शरीयत दीन सां मोहबत रखणी पवंदी नमाज़ पढ़णी पवंदी ज़िक्र कयो मस्जिद खे आबाद कयो क़ुरान सां मोहबत रखो नेकी जे रस्ते ते हलो हलाल खाओ बच्चनि खे हलाल खारायो चोरियूं न कयो ज़िनाऊं न कयो शराब न पियो मोहम्मद मीर जा ग़ुलाम बणिजो अॻियों मदीने वारो अॻियों 5 तन पुठियों ही जाम शोरे वारी मातली वारी ग़ुलामनि जी जमात अल्लाह कंदो हड़ी हड़ी जन्नत में पहुचंदासीं वमा अलैहि इल्ला खमीस दे दी कितने दिन उमरकोट में इजलास आए पीर आगा उमर जान सरंदी दीद मजद हुजे हिमायत में इजलास आए 3 अक्टूबर खमीस दे दी ता सभनी के उनमें शिरकत दी दावत या रहीम या करीम या रहमान रहीम मौला हिन सारी जमात पे राजी थी सभनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर्ज़ वारनि जा